इंडोनेशिया जी जेका आबादी लिहाज़ खां ही दुनिया जो वॾे में वॾो मुस्लमान मुल्क आहे। माना पाकिस्तान खां मुंहिंजी आबादी घणी आहे। पहिरें नंबर ते जेको आहे इहा मुस्लिम कंट्रीज़ में इंडोनेशिया आहे। इंडोनेशिया जी तव्हां जोग्राफी ॾिसो थी, तक़रीबन 11-12 हज़ार आइलैंड्स आहिनि नंढा नंढा, उन्हनि ते ई मुश्तमिल मुल्क आहे ऐं आबादी हिते तमामु घणी आहे। ऐं हीउ जेको इलाइक़ो आहे सो हिते मलेशिया में बि इंडोनेशिया में बि बरसातूं तमामु घणियूं थियनि थियूं ऐं मोतदिल मौसम आहे, ज़बरदस्ती इलाइक़ा आहिनि हिते। माना एग्रीकल्चर बि सुठो आहे ऐं आबादी बि हिते तमामु घणी आहे। अॼुकल्ह थी इंडस्ट्रियली बि मुल्क जेके आहिनि से मलेशिया बि जेको आहे सो उहो अॻिते बि अचे ठीकु ठाक मुस्लमान मुल्कनि में, ठीकु आहे। ऐं ॿियो नोट करण जो हिते मुल्क कहिड़ो आहे, ऐं जापान ॾिसो नंबर 1 जेका दुनिया जी जेका टेक्नोलॉजी ऐं इकोनॉमी जे लिहाज़ खां ई मुल्क आहे। ऐं चाइना आबादी त आहे पर उन खां अलावा इंडस्ट्री ऐं इकोनॉमी ऐं टेक्नोलॉजी जे लिहाज़ खां बि जेको असां अमेरिका खे खां अॻिते निकिरंदड़ मुल्क आहे। अॻी सदी हीअ सदी जेका आहे चए थो वञे चाइना जी सदी आहे। अच्छा, हिते पाकिस्तान बि असां ॾिसंदासीं साउथ एशिया में आहे, एशिया जे साउथ में आहे, ठीकु आहे। पाकिस्तान जेको आहे सो साउथ एशिया जेको आहे एज़ अ कलेक्टिव, माना बांग्लादेश, इंडिया, पाकिस्तान, अफ़गानिस्तान, नेपाल, भूटान, इहे साउथ एशिया सॼनि था गॾियल तौर ते। ऐं पाकिस्तान पाण जेको आहे सो वञी साउथ एशिया जे माना नॉर्थ वेस्ट में आहे, ठीकु आहे साउथ एशिया में एज़ अ साउथ एशियन कंट्री असीं ॾिसूं था थी साउथ एशिया जे नॉर्थ वेस्ट में आहे। ऐं असांजा पाड़ेसरी मुल्क ॾिसो कहिड़ा कहिड़ा था अची वञनि। ईस्ट में असांखे इंडिया ऐं असांजे साउथ में जेको आहे सो समुंड आहे ऐं असांजे नॉर्थ वेस्ट में अफ़गानिस्तान आहे ऐं असांजे वेस्ट में जेको आहे सो ईरान आहे, ठीकु आहे, सही। अच्छा, ॿियो असीं हिते ॾिसंदासीं सी पैक जेको चाइना पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडोर आहे, उन जी हिते कहिड़ी अहमियत आहे। पाकिस्तान जी जोग्राफिकल जेका लोकेशन आहे उन जे हिसाब सां हाणे ॾिसो ही सऊदी अरब ऑयल रिच कंट्री आहे, कुवैत आहे, मिडल ईस्ट पूरो आहे। हाणे हितां ही जेके टेक्नोलॉजिकली इंडस्ट्रियल जेके मुल्क आहिनि, डेवलप्ड मुल्क आहिनि जेके, उन्हनि सभिनी खे तेल जी तमामु घणी सपोर्ट ज़रूरत हूंदी आहे। ऐं न सिर्फ़ु तेल जी पर वरी उन्हनि पंहिंजूं जेके शयूं ठाहींदा आहिनि उन्हनि खे एक्सपोर्ट करण लाइ बि उन्हनि खे जेको आहे सो समुंड जी एक्सेस खपंदी आहे। त ही पाकिस्तान जेको आहे, हाणे हितां जे हिन जॻह खां पाण ॾिसंदासीं त ही पाकिस्तान चाइना जा जेके ही इलाइक़ा आहिनि, ठीकु आहे, इन्हनि खे पाकिस्तान विझो थो पए। हाणे हिते जे ही बलोचिस्तान वारो इलाइक़ो हिते किथे अची वेंदो आहे त हिते पाकिस्तान जेकॾहिं गवादर पोर्ट जेका आहे उन खे चाइना यूज़ थो करे ऐं पंहिंजूं जेके शयूं आहिनि उहे हितां एक्सपोर्ट थो करे ऐं ऑयल हितां रिसीव थो करे, त चाइना खे तमामु घणो फ़ाइदो आहे। हाणे जेकॾहिं चाइना इहो रस्तो यूज़ नथो करे त चाइना खे हितां खां फिरंदे वेंदे उहो हितां खां ई मलेशिया खां थींदे ऐं चाइना पहुचणो थो पए, जेको टाइम हिते कंज़्यूम करे थो। ऐं उन खां अलावा ही जेके रस्ता आहिनि हिननि मुल्कनि सां चाइना जा थोरा घणा जेके आहिनि से फॾा बि मुख़्तलिफ़ मसइलनि ते माना हलंदा रहनि था। सो हिननि खे डपु आहे त केॾीमहिल बि जेके ही मुल्क आहिनि असां सां माना कारोबारी नुक़सानु पहुचाए सघनि था, रस्ता ब्लॉक करे सघनि था, छो जो हिननि ते अमेरिका जो हथु रहे थो। ऐं ॿी ॻाल्हि त हीअ जेको चाइना आहे, जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त रशिया जो बि वेस्टर्न पासो जेको आहे आबाद आहे ऐं हीअ रशिया जो ईस्टर्न पासो जेको आहे इहो सॼो ख़ाली पियो आहे। त हिते चाइना सां थोरो अहिड़े क़िस्म जो केस आहे त चाइना जो जेको ही ईस्टर्न पासो आहे, हाणे माना ही उबतड़ आहे, होॾां रशिया जो वेस्ट जेको आबाद हो त चाइना जे केस में वरी चाइना जो ही ईस्टर्न पासो जेको आहे इहो पासो आबाद आहे। ऐं हीउ जेको असांखे ऐं इंडिया खे जेको चाइना जो हिसो लॻे थो, हिते त हिकिड़ो हुननि जो शिंजियांग नाले सां सूबो अचे, हिते मुस्लिम माना मेजोरिटी आहे। उन खां अलावा तक़रीबन हीउ इलाइक़ो ख़ाली आहे। ऐं अने हिते फॉर एग्ज़ाम्पल जेका आबादी आहे बि सही, इन आबादी खे जेको आहे सो ही जेकॾहिं हिते इम्पोर्ट ऐं एक्सपोर्ट करे थो, का शइ ठाहे थो, त हिननि खे तमामु घणो जेको आहे डिस्टेंस जेको तय करिणो थो पए ऐं हितां वञी हिननि खे एक्सपोर्ट इम्पोर्ट करणी पवंदी आहे। त हिननि पंहिंजे
चाइना जे ईस्टर्न इलाइक़नि खां बनिस्बत हिते जेके चाइना जा फॉर एग्ज़ाम्पल जेके इलाइक़ा आहिनि इन्हनि खे ही पाकिस्तान क्रॉस करे अचणु ऐं हिते समुंड जी एक्सेस जेका आहे उहा अञा वधीक सवली थी लॻे। ठीकु आहे, ॿियो मुल्क असां ॾिसंदासीं ग्लोब में ही कज़ाकिस्तान आहे। कज़ाकिस्तान जेको आहे सो इहो एराज़ी जे लिहाज़ खां जेको आहे सो मुस्लमान मुल्कनि में दुनिया जो वॾे में वॾो मुस्लमान मुल्क जेको आहे एराज़ी जे लिहाज़ खां कज़ाकिस्तान आहे। ठीकु आहे, इहो बची वियो। ऐं असां रशिया ते बि थोरो ॻाल्हायो, ठीकु आहे। ऐं अफ़गानिस्तान पाकिस्तान सां गॾो गॾु नेबरिंग कंट्री आहे, हिते को न को मसइलो हमेशह रहे थो ऐं असीं जेको आहे सो उन करे जंगनि जो शिकार अफ़गानिस्तान रहे थो। असां इकोनॉमिकली असां ऐं जेको आहे सो अमन अमान जे लिहाज़ खां असां बि डिस्टर्ब रहूं था। चलो ठीकु आहे। ईरान ते बि असां ॻाल्हायो त ऑयल रिच कंट्री आहे।